أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أفغير دين الله يبغون وله أسلم من في السماوات والأرض طوعا وكرها وإليه يرجعون. قل آمنا بالله وما أنزل علينا وما أنزل على إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط وما أوتي موسى وعيسى والنبيون من ربهم لا نفرق بين أحد منهم ونحن له مسلمون. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ में इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला यहूदिन ऐं नसरानिन खे बाख़बर कंदे वाज़ेह लफ़्ज़नि में फरमायो हो त मां तमाम तर पैगम्बरनि सगोरनि खां ई वाइदो ऐं वचन वरितो हो त तव्हांजे ज़िंदगीअ दौर नबूवत में जेकॾहिं आख़िरी पैगम्बर अची वञे यानी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वञे त तव्हांखे उनजी ताबेदारी करणी आहे। समूरनि हा बि कई, असां वचन वरितो, असां पैगम्बरनि सगोरनि समूरनि खां वचन वरितो। तव्हां कहिड़े खाते में आहियो जो तव्हां नथा मञो? पैगम्बर असांजे वचन जा पाबंद हुया। उन्हनि जो दौर में मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थियनि हा, नबूवत मिले हा त सभु हुनजे पोयां बीहनि हा, तव्हां नथा मञो। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे बाख़बर कंदे इहा हिकिड़ी वार्निंग ॾिनी। पोइ अॼोकिन आयतुनि में वरी इन्हनि यहूदियुनि ऐं नसरानिन जी गॾियल हिकिड़ी दावा हुई। हुननि चयो त असां इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन ते आहियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम जो नालो चूंकि समूरनि में ताज़ीम ख़ातिर मुअज़्ज़म लिखियो वेंदो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नबी बणजण ताईं इब्राहिम अलैहिस्सलाम जो नालो समूरनि में मक़बूल हो। सभु हुनजे नाले जी ताज़ीम कंदा, हुनजे शरीयत, हुनजे दीन, हुनजे तरीक़त जी वॾी साराह कंदा। हिननि बि पंहिंजे यहूदियत जे हरकतुनि खे लिकाइण लाइ इहा दावा कई त असां इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन ते आहियूं। ऐं होॾां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि अल्लाह तबारक व ताला खां इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन जी मिलत इब्राहिम हनीफ़ा जी दुआ घुरी हुई त मूंखे पंहिंजे अबे इब्राहिम अलैहिस्सलाम वारो तरीक़ो अता फरमा। ऐं क़ुर पाक जा काफ़ी सारा अहकामात इब्राहिम अलैहिस्सलाम जे तरीक़त मुताबिक़ बि आहिनि। शरीयत मुहम्मदीअ जा तमाम तर अहकाम इब्राहिम अलैहिस्सलाम जे कानून उसूल शरीयत जे मुताबिक़ बि आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चऊं त शरीयत मुहम्मदी बिल्कुलु शरीयत इब्राहिमी बि आहे। त हिननि पाण खे लिकाइण ख़ातिर हिकिड़ो लफ़्ज़ चयो त असां इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन जा ताबेदार आहियूं त जीअं असां में ऐं मुस्लमाननि में को बज़ाहिर फ़र्क़ु नज़र न अचे। असां लिखी वञूं जीअं आम माण्हू जेके बेसम्झ आहिनि, जिन खे दीन जी चङी तरह छंड छाण थियल मालूमात न आहे, उहे ईअं सम्झंदा त पोइ जॾहिं यहूदी नसरानी चवनि था त इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन जा असां पैरोकार आहियूं त पोइ मुस्लमान बि त हुनजा ई पैरोकार आहिनि। यहूदियुनि नसराननि ऐं मुस्लमाननि में फ़र्क़ु कहिड़ो रहियो? जीअं असां लिखी वञूं अल्लाह तबारक व ताला इन्हनि जे इन इहा दावा खे ऐं इन दावा में छुपियल साज़िश खे वाक़ो कंदे फरमायो अफ़ग़ैर दीनिल्लाहि यबग़ून
वलहु अस्लम मन फिस समावाति वल अर्द तौअन व करहु व इलैहि युरजाउ। छा अल्लाह खां सवाइ ॿिए जे दीन खे पसंदि था कनि? अफ़ग़ैर दीनिल्लाह, अल्लाह जे दीन खां सवाइ पसंदि था कनि? माना अल्लाह तबारक व तआला जेको दीन तमाम तर पैगंबरनि सगोरनि खे ॾिनो, दीन त साॻियो आहे, शरीयत त साॻी आहे, उन में त कोई फ़र्क़ु न आहे। हाँ, वक़्ती एतबार सां मसाइल हुन जा कुझु हल्का, कुझु ॻरा, कुझु सख़्तु, कुझु सवला थिया आहिनि, पर अल्लाह ताला जे इबादत में, अल्लाह ताला जे तौहीद में त कोई फ़र्क़ु कोन्हे, अल्लाह ताला जे हुक्मनि जे इताअत में त कोई फ़र्क़ु कोन्हे। छा अल्लाह ताला जे दीन खां सवाइ ॿिए दीन खे पसंदि था कनि? हालांकि वलहु अस्लम मन फिस समावाति वल अर्द तौअन व करहा, हालांकि सब जो सब अल्लाह ताला जे ज़ात जा ताबेदार आहिनि, जेके भी आसमान ऐं ज़मीन में आहिनि। तौअन व करहा लफ़्ज़ अहिड़ो अल्लाह ताला बयान फरमायो, आसमान ऐं ज़मीन में जो कुझु आहे इहो सब जो सब अल्लाह ताला जे हुक्म जो ताबेदार आहे। ही था चवनि त असां इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन जा ताबेदार आहियूं, पोइ उहो साॻियो ई दीन सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आहे, पोइ सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां चवनि था त कलमो पढ़ी मुस्लमान था थियूं। दीन त साॻियो आहे, तौहीद त साॻी आहे, अल्लाह ताला जी इबादत ऐं अहकामात में त कोई तग़य्युर तबद्दुल कोन्हे। समूरनि नबियनि खे प्रोग्राम त इहो ई मिलियो आहे, हिकु अल्लाह जी इबादत करणी आहे, अल्लाह सां कंहिंखे शरीक करणो कोन्हे। ॿ ॻाल्हियूं समूरनि पैगंबरनि खे मिलियूं, पोइ तव्हां ऐं उन्हनि खां इहो वचन पैगंबरनि खां जॾहिं वरितो वियो त सोनो अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईंदा त तव्हांखे हुनजी ताबेदारी करणी आहे। पोइ जॾहिं सोनो अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाणे आया आहिनि, जॾहिं त हाणे पैगंबर कोन्हनि, पैगंबर हुजनि हा त उहे बि ताबेदारी कंदा। तव्हां इब्राहिम अलैहिस्सलाम जा पैरोकार था सॾायो, पोइ तव्हां बि ताबेदारी करे ॾेखारियो न। इब्राहिम अलैहिस्सलाम पाण हुजे हा त ताबेदारी करे हा, असांजे बयान कयल उसूल मुताबिक़ इब्राहिम अलैहिस्सलाम पाण कोन्हे, तव्हां त ताबेदारी करे ॾेखारियो न। छा अल्लाह ताला जे दीन खां सवाइ ॿियो दीन था पसंदि कनि? नालो इब्राहिम अलैहिस्सलाम जो ॾेई सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे छॾनि था, माना हिकिड़ो ॿियो दीन नओं था को चाहिनि। हालांकि अल्लाह त उहा ज़ात आहे, आसमान ऐं ज़मीन जूं सभु मख़लूक़ूं हुन जूं फर्मा बरदार आहिनि। सभु साईं आसमान ऐं ज़मीन में जेके मख़लूक़ूं आहिनि, असांजे इंसाननि जे नाक़िस अकुल मुताबिक़ उहे ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि। हिकिड़ियूं मख़लूक़ूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अकुल आहे, ज़विल उक़ूल, जंहिंमें इंसान जिन मलाइका आहिनि, इन्हनि खे अकुल आहे। ॿियूं मख़लूक़ूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अकुल कोन्हे, शऊर आहे, अकुल कोन्हे, सम्झ आहे पंहिंजे हाल जेतिरी, अकुल कोन्हे। कील, माकोड़ो, पखी, परंदो, जानवर, झंग जो, हलाल हराम जानवर, ये सब शऊर रखनि था, सम्झ रखनि था, पंहिंजी ॿोली सम्झनि, सम्झाइण, ॾुख सूर दर्द, रंभ प्यार जी, सख़्त मार जी, ये सभु रंभूं रड़ियूं करणु, बुख ऐं धव जूं, ये रंभूं करणु, उछांग ॾियणु, बुल ॾियणु, ये सभु शऊर रखनि था एतिरो, पर उनखे अकुल कोन्हे इंसान जिन मलाइक वारो। वरी टी हिकिड़ी मख़लूक अहिड़ी आहे जिनखे बिल्कुलु इहो बि कोन्हे, जंहिंमें भितर आहिनि, पथर आहिनि, आसमान जी छत आहे, वण आहिनि, पन आहिनि, मिटीअ जा ज़रा आहिनि, कोयलो आहे, मेट आहे, पेट्रोल आहे, पाणी आहे, गैस आहे, डीज़ल आहे, इहे सभु तुंहिंजूं मख़लूक़ूं आहिनि, इन्हनि में त शऊर बि कोन्हे। तव्हां त फरमायो त सभु जो सभु मन फिस समावाति वल अर्ज़, आसमान ऐं ज़मीन में जो कुझु आहे सभु जो सभु अल्लाह ताला जे हुक्म जो ताबेदार आहे। ही कहिड़े मां जा लाल आहिनि जो असांजे हुक्म जी ताबेदारी नथा कनि? साईं, पोइ तव्हां त वॾियूं ॻाल्हियूं करे छॾियूं त सभु जो सभु ताबेदार आहिनि। अल्लाह से फरमायो इंसान खे सम्झाइण लाइ, जिन खे अकुल आहे, जिन खे अकुल आहे मख़लूक़ूं, माना जंहिंमें इंसान जिन मलाइक अची विया, इन्हनि खे असां पंहिंजे कुदरत सां ज़बरदस्ती करे उनखे मंझराईंदा आहियूं। कुझु इन्हनि में फ़र्द अहिड़ा हूंदा आहिनि जिन ते ज़बरदस्ती करणी न पवंदी आहे, पाण मञींदा आहिनि। मलाइका उन ते ज़बरदस्ती करणी न पवंदी आहे, हिकु दफ़ो उनखे चई छॾियो किरिया पिया आहिनि असांजे हुक्म जे ताबेदारीअ। कुझु पैगंबर सगोरा उनखे हिकु दफ़ो असां रुगो चूंडे नुबूअत जो ठपो हणी नबी बनायो आहे,
सर्टिफिकेट नबूवत जो ॾिनो आहे उहे बि असांजा सरकशी न कंदा आहिनि, झुकिया पिया हूंदा आहिनि। नबियनि जा पैरोकार पहिरियां जेके इंसान थींदा आहिनि हर दौर में हर नबीअ जा, उहे बि सभु हिकु जहिड़ा न आहिनि। कुझु अहिड़ा हूंदा आहिनि नबीअ जी तालीम ॿुधंदा वेंदा आहिनि, किरंदा वेंदा आहिनि। उन्हनि खे जिन खे बुज़ुर्ग चइबो आहे, जिन खे वली चइबो आहे, जिन खे साहबी चइबो आहे, जिन खे ताबई चइबो आहे, अहलुल्लाह अहिड़ा माण्हू हर दौर में गुज़रिया आहिनि जेके अलाह ताला जे हुक्म जे आॾो चूं चरा कंदा वेंदा आहिनि, झुकंदा वेंदा आहिनि, हुकुम थींदो वेंदो अमल कंदा वेंदा आहिनि। पोइ जेतिरो बि करे सघिया इंसान जो छा, कुझु अहिड़ा आहिनि जेके इंसाननि ऐं जिन्ननि में जेके न मञींदा आहिनि सुथरो, उन्हनि खे असां तवान वकरन मजबूरन मंझराईंदा आहियूं। सभु जो सभु आख़िर बिला आख़िर असांजी ताबेदारी कंदा आहिनि, करणी पवंदी आहे उन्हनि खे। पोइ जेकॾहिं नथा कनि त पोइ असां उन्हनि खे सज़ा ॾेई करे हलाक बि करे छॾींदा आहियूं, त कॾहिं कुटको ॾेई करे सुधारे बि उन्हनि खे ताबेदार कंदा आहियूं। मिसाल ॾियां हिकिड़ो बि, बनी इसराइल जी क़ौम मूसा अलैहिस्सलाम सां गॾु जॾहिं फिरौन जे ग़रक़ थियण खां पोइ अलाह ताला हुननि खे हुकुम फरमायो जब्बारिन जे क़ौम सां वञी करे लड़ो, इहो इलाइक़ो जब्बारिन जे क़ौम सां मुक़ाबिलो करे फतह कयो, इहो तव्हांजो घर आहे, वञी रहो। मुंहिंजी मर्ज़ी आहे, असुल त ख़ालिक मालिक मां आहियां न, रोए ज़मीन जो। तव्हांखे इजाज़त ॾिनमि इन्हनि सां विड़ी मुक़ाबिलो करे इहो इलाइक़ो फतह कयो, इहो तव्हांजो घर आहे। इहे न विया, नाफ़रमानी कयूं, सज़ा मिली मैदान तीह में 40 साल फिरंदा रहिया। अञा अॻिते वरी मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां तूर सीना जबल ते 40 ॾींहं रही करे तौरात वठण वियो। तौरात अल्लाह तबारक व तआला खां जेसि ताईं वठी मोटियो तेसि ताईं क़ौम जा माण्हू गाबे जी पूजा में लॻी विया। इन विच में जॾहिं नाफ़रमान थी पई क़ौम, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां जबल हिकिड़ो खणी करे मथां बि आयो। अरे मञो था की न, क़ुरान पाक बयान कयो, अरे मञो था की न, सजदे में जमल आहे, चऊं त मथां बीठो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो मञो था, सजदे में वञो था, इताअत सचाई सां कयो था की न उचरियाऊं मथां, सभु किरी पिया सजदे। इनखे चइबो आहे ज़बरदस्ती मंझराइण, किरी पिया सजदे। पोइ जंहिं महिल ॾिठूं हीअं कहाणी आहे कि सां हाणे उहो जबल कोन्हे को हटी वियो आहे, उथिया साॻो ई कुते जो पुछ नड़म विधो कढियऊं त साॻो ई वारो वकड़ साॻो। अल्लाह तबारक व तआला वरी उन्हनि खे इहा सज़ा ॾिनी जो हिन वक़्त ताईं उहे दरपदर लॻा पिया आहिनि, इन्हनि इसराइलनि खे जॻह कान्हे का, ज़बरदस्ती कब्ज़ा कंदा था वठनि, अॼु ताईं उहा सज़ा। अञा ॿियो मिसाल ॾियां, जेको सफ़ा नथो मञे हुनखे अल्लाह तबारक व तआला मौक़ो ॾींदो आहे, नथो मञे बिला आख़िर हुनखे सॼे कुटुंब समेत तबाह ऐं बर्बाद कंदो आहे। नूह अलैहिस्सलाम जी क़ौम नूह अलैहिस्सलाम खे न मञियो, नूह अलैहिस्सलाम जे बददुआ सां हलाक थी वई। लूत अलैहिस्सलाम जी क़ौम न मञियो, बर्बाद थी वई, सॼी चकी ऊंधी करे उछलाई वई। आद ऐं समूद जी क़ौम न मञियो, बर्बाद कई वई। अञा चिटो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे मूसा अलैहिस्सलाम जे साम्हूं संदसि दुश्मन फिरौन पंहिंजे आलो अयाल खानदानी शाही माण्हुनि समेत दरियाए नील में ॿोड़े मारे अखियुनि सां हुनखे ॾेखारे वियो मंज़र। जेके नाफ़रमानी कंदा ईअं उन्हनि खे ॿोड़ींदुसि। पोइ जेके उन मंज़र खे ॾिसी करे सुधरी सम्झी विया, ऑटोमेटिक मुस्लमान थींदा विया, मूसा अलैहिस्सलाम जा ताबेदार थींदा विया। किब्ती क़ौम मां जेके न मुड़िया उन्हनि खे सज़ा मिली वई। अल्लाह तबारक व तआला हिते इन समूरनि गुज़रियल तफ़सीली ॻाल्हियुनि खे इशारतन बयान कंदे फरमायो, छा पोइ इहे यहूदी ऐं नसरानी अल्लाह जे दीन खां सवाइ को ॿियो दीन पसंदि था कनि? ईअं हालांकि अल्लाह त उहा ज़ात आहे, सभु ज़मीन आसमान जूं मख़लूक़ूं हुन जी ताबेदारी कंदियूं आहिनि। अकुल वारियूं मख़लूक़ूं हिकिड़ा पाण ताबेदार, हिकिड़ा अहिड़ा जिन खे ज़बरदस्ती ताबेदारी करणी पवंदी आहे। असां ज़बरदस्ती कंदा आहियूं, पोइ हुननि खे ताबेदारी करणी पवंदी आहे। कुझु मख़लूक़ूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजे हुक्म जूं पाबंद आहिनि, अकुल आहे ई कोन, हुननि खे अकुल हलाइण जी इजाज़त ई कान्हे। आसमान जे छत खे हुकुम आहे, हज़ारों साल गुज़रिया अथसि, बीठो हूंदो, न चुरंदो, न डरंदो, न भुरंदो। सिज चंड सतारनि खे, सयारनि खे, नेपटून, प्लूटो, अतारत, मुश्तरी, ज़ोल, इहे सभु जो सभु सयारात जेके आहिनि, इहे सभु जो सभु अल्लाह ताला जे हुक्म सां फिरनि था।
इनखे अकुल ऐं शऊर कोन्हे। ख़ुदा जो हुकुम आहे, हिकिड़े सेकंड जेतिरी बि देरि न कंदा, पाबंद आहिनि ख़ुदा जे हुकुम जा। हीअ ज़मीन ख़ुदा जे हुकुम सां पाणी जे मथां बीठी आहे। पाणी ख़ुदा जे हुकुम सां ज़मीन जे वज़न खे बोझ खे खयूं बीठो आहे। अल्लाह ताला जो हुकुम थींदुसि, हिनखे लोॾो ॾींदो, ज़िलज़िलो थींदो। जे नथो ॾेसि हुकुम त इहा ज़मीन हज़ारों साल गुज़री वेंदसि, अहिड़ी बीठी हूंदी जो कोई हज़ारों साल जे अंदरि तजुर्बे सां बि कोन मञींदो त को पाणीअ जे मथां पई आहे। लोॾे करे ॿुधाईंदो आहे त हा पाणीअ जे मथां पई अथव। रिसर्च वारनि खे बि घणो कुझु सेखारींदो आहे। फरमाई कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि मख़लूक़ूं मुंहिंजूं आहिनि, मख़लूक़ूं इहे सभु कुझु मुंहिंजे हुकुम जूं ताबेदार अहिड़ियूं आहिनि जिन खे अकुल ई कोन्हे, बसि अकुल हलाइण जी इजाज़त ई न आहे। अकुल ॾिनो ई कोन तमाम बाक़ी जा। कुझु खे अकुल ॾिनो आहे पाण ऐं किरिया पिया आहिनि, कुझु खे अकुल बि आहे पर नथा सॼी देरि में अचनि, ताबेदारी कनि, उन्हनि खे ज़बरदस्ती केरायो आहे। पोइ हाणे वही लही उर्जाउन सवाल पैदा थियो, साईं हे जो यहूदी नसरानी नथा मञनि, इन्हनि खे बि फिरौन ऐं आद ऐं समूद जे क़ौम वांगुरु कुझु सटको ॾेई झुकायो न? अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि एॾो ज़बरदस्त इल्मु बयानु कयो आहे। फरमाई सोना नबी तूं जो इन्हनि जे विच में मौजूदु आहे, तुंहिंजे हूंदे कीअं अज़ाब कया हिननि जे मथां। सूरत अनफाल में अल्लाह तबारक व तआला बयानु कयो आहे, मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम, अल्लाह इन्हनि ते अज़ाब न कंदो इन हालत में जो तूं इन्हनि जे विच में मौजूदु आहे। वरी हिते अल्लाह ताला उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे पंहिंजे जॻह ते बयानु कंदे हिते इशारो इहो कयो, वही लही उर्जाउन सोना नबी कोन थो ॼाण हिननि खे सज़ा, हिकु ॾींहुं मोटी त मूं ॾे ईंदा न, अल्लाह ताला जे तरफ़ मोटी ईंदा न, पाण हिन सां मां हिसाब चुकाईंदुसि। इते चुकायां दुनिया में हिकिड़ो हिकिड़ो कणू कणू करे हुनखे सज़ा ॾेई मारियां त बि मुंहिंजी मर्ज़ी, जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं हुननि खां बाक़ाइदगी सां हिसाब वठी सज़ा ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी। पर उसूल इहो आहे त हीअ अल्लाह जे दीन खां सवाइ को गैर जो ॿियो दीन पसंदि था कनि। हालांकि मख़लूक़ूं सभु अल्लाह ताला जे दीन जी ताबेदार आहिनि। हीअ मोटी मूं ॾे ईंदा, हिसाब मां पाण कंदुसि। इहा दावा हवा में उॾामी वई त को हे इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन जा ताबेदार आहे। हाणे अल्लाह से फरमाए थो, सोना नबी तूं हुनखे ॿुधाए चिटो कंदे, साईं ॿुधाए, साईं छा ॿुधायां? अल्लाह ताला फरमायो कुल आमन्ना बिल्लाह, तूं चई ॿुधाए न असां ईमान था आणियूं अल्लाह ताला जे ज़ात ते, वमा उनज़िल अलैना ऐं जेको कुझु अल्लाह तबारक व तआला असां ते नाज़िल कयो आहे, जेको कुझु असां माना पैगंबरनि सॻोरनि ते, वमा उनज़िल अला इब्राहिम जेको इब्राहिम अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो उन ते बि ईमान आहे। व इस्माईल व इसहाक व याकूब, इस्माईल अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम वल असबात उन्हनि जे औलाद ते जेको कुझु अल्लाह ताला जे तरफ़ खां हुकुम नाज़िल थियो असांजो उन ते बि ईमान आहे। वमा ऊतिय मूसा व ईसा वन्नबियून मिन रब्बिहिम, ऐं जेको मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम ऐं तमामु त नबियनि खे ॾिनो वियो संदन रब जे तरफ़ खां, असां सभिनी जो उन जे मथां ईमान आहे। ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिनहुम, असां पैगंबरनि सॻोरनि जे विच में ज़रे बराबर को फ़र्क़ु बि नथा कयूं त हिकिड़ो पैगंबर आला क़िस्म जो हो, ॿियो वरी घटि हो या नऊज़ बिल्लाह, हिकिड़ो सही हो हिकिड़ो कमज़ोर हो या हिकिड़ो वधीक हो हिकिड़ो, असां अहिड़े क़िस्म जो को फ़र्क़ु ई बयानु कोन था कयूं, सभिनी खे बरहक़ सचो अल्लाह ताला जो पैगंबर था मञनि। उन्हनि ते जेके ॻाल्हियूं जेके अल्लाह ताला जे तरफ़ खां अहकाम नाज़िल थिया सभिनीनि ते ईमान आहे असांजो। वनानु लहू मुस्लिमून, असां त सभु हुन जा ताबेदार आहियूं, मुस्लमान आहियूं। सोना नबी इहो ऐलान उन्हनि खे ॿुधाए। हाणे जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे ज़बान मुबारक सां इहो एॾो वॾो ऐलान करे छॾियो, मशहूर पैगंबरनि जा नाला वठी करे, त उन्हनि जे मथां जेको कुझु अल्लाह ताला जी तरफ़ खां नाज़िल थियो असां समूरनि जो उन जे मथां ईमान आहे। असां उन्हनि नबियनि में कोई फ़र्क़ु बि नथा कयूं, असां त अल्लाह ताला जे हुकुम जा ताबेदार आहियूं, मुस्लमान आहियूं। हाणे बाक़ी बचा यहूदी, जॾहिं त हुज़ूर जन पाण चवनि था असां इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हुन जे मथां नाज़िल थियल किताबनि जा मञण जा, ईमान आणण जा पाबंद आहियूं, त हाणे यहूदी बि चई ॾेखारनि न जे तव्हां हुन जा पाबंद आहियो त असां बि तव्हांजा पाबंद आहियूं। पर हुननि इहो लफ़्ज़ न चयो, अल्लाह तबारक व तआला हुननि जे दावा खे ग़लति साबित करे छॾियो। त तंहिंजी माना तव्हांखे मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो दीन, जेको इब्राहिम अलैहिस्सलाम वारो दीन आहे, उहो नथो खपे, अञा तव्हांखे को ॿियो थो खपे हथरादू। सूरत यूनुस में अल्लाह तबारक व तआला बयानु कयो आहे त उन दौर जे माण्हुनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं चयो, इति बिक़ुरआनिन गैरि हाज़ा औ बद्दिल, हिन क़ुरान पाक तोरे जे अंदरि सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन तो जे मथां जेको किताब नाज़िल थियो आहे क़ुरान पाक, इन किताब जे अंदरि काफ़ी सारा अहकाम अहिड़ा आहिनि जेके असांखे चुभनि था। कुझु असां में ख़ामियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, इन में लिखियलु आहे इहे ख़ामियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, इहे न कयो। ऐं असां आदी आहियूं, मसलन माप तौर में खोट करण जा,
मसलन पराओ हक़ फरमाइण जा, मसलन ज़बरदस्ती कंहिं कमज़ोर खे ॾिठोसीं त का क़ीमती शइ अथसि उन खां खसण जा। ऐं क़ुर तो चए सभु शयूं हराम आहिनि। सोना नबी तोखे सचो पैगंबर तॾहिं मञींदासीं या त इन क़ुर पाक जे आयतुनि खे मटाए इत्तिब क़ुरआन गैर हाज़ा, हिन जी जॻह ते को ॿियो आणे या हिननि आयतुनि खे मटाए, पोइ मञींदासीं। अल्लाह तबारक व तआला फरमायो इते वाज़े लफ़्ज़ में सोना हितां सम्झी वञो त हिननि जो एतिराज़ हिन ख़ातिर न आहे त को तव्हां सां गॾिजण था चाहिनि, हिननि जो एतिराज़ तव्हांजे दीन ख़ुदा जे दीन तमामु तर पैगंबरनि जे दीन खे छॾे को नओं दीन था चाहिनि पिया, नओं दीन था चाहिनि। माना हुननि जे दावा सां जेको फसादी अक़ीदो क़ुर पाक उनखे वाज़े करे छॾियो। जीअं हिन ते मां हिकिड़ो मिसाल ॿियो ॾियां सम्झाइण लाइ। हिकिड़ो आलिम सॻोरो मेंबर ते वेही करे बयान थो करे, तक़रीर थो करे, कोई बि आहे कहिड़े बि मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखे थो, आलिम नसीहत थो करे, बयान थो करे, उन एॾे वॾे मजमे में हिकिड़ो माण्हू उथी करे उन खां अहिड़ो सुवाल थो करे इख़्तिलाफ़ी, जंहिं सुवाल जो जवाबु ॾींदो त फ़साद फैलिजंदो। बज़ाहिर त सुवाल आहे, बज़ाहिर त सुवाल जो जवाबु थो वठणु चाहे, आम माण्हू ईअं सम्झंदो त यार हुनखे ॻाल्हि नथी सम्झ में अचे, सुवाल को ताईं जवाबु ॾियोसि, पर हक़ीक़त छा आहे? हक़ीक़त इहा आहे त जवाबु ॾींदो त फ़साद फैलिजंदो। जवाबु आहे ज़रा अहिड़ो, सुवाल आहे ज़रा अहिड़ी नोइयत जो। मसलन जंहिं प्रोग्राम करायो हुजे, अल्लाह न करे उन माण्हूअ में का चोरीअ जी या ज़िना जी आदत हुजे, ऐं हिकिड़ो माण्हू उन मौलवी साहिब सां विच बयान में उथी बीह करे सवाल करे, साईं जेकर हिकिड़ो माण्हू चोर या ज़ानी आहे वॾा जलसा कराए त हुनखे जाइज़ आहे? सुवाल करण वारो ॾिसो, सुवाल जी जॻह बि अचे हालत अथई, सुवाल जी जॻह बि अचे हालत अथई, सुवाल त बरहक़ आहे, कबो आहे, अचे अहिड़ी जॻह ते जंहिं जॻह ते जवाबु फ़साद पैदा करे। अल्लाह तबारक व तआला बिल्कुलु अहिड़ी नोइयत सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वाज़े कंदे फरमायो, सोना नबी हे अल्लाह जे दीन खां सवाइ ॿियो दीन था चाहिनि, तव्हांखे त इब्राहिम अलैहिस्सलाम वारो दीन मिलियो आहे, हुनजो ऐलान बि तव्हां करे छॾियो, क़यामत ताईं हुनजो ऐलान क़ुर पाक में लिखियलु हूंदो। बाक़ी हिननि जी दावा जेका आहे उहा गैर दीन खे पसंदि करण जी आहे, इहो कोन थींदो। पोइ हाणे ईंदड़ आयतुनि वरी अल्लाह तबारक व तआला उन ॻाल्हि खे बयानु कयो आहे त जेको इस्लाम खां सवाइ को ॿियो दीन चाहे थो त हुनजे लाइ छा हुकुम आहे, इहो वरी ईंदड़ आयतुनि में हयाती रही त बयानु थींदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे ॿुधण सां गॾोगॾु अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना